IMF का कर्ज की आखिरी किस्त वठण लाइ समूरा हदफ पूरा करे छडिया। आलमी मालियाती इदारे सां मुआहिदो थियण जी सूरत में 1.1 अरब डॉलर की किस्त मिलंदी। नाणेवारी वज़ारत मूजिब पाकिस्तान पहुचंदड़ IMF के जायज़ा मिशन सां 14 खां 18 मार्च ताईं ॻाल्हियूं थींदियूं। नाणेवारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मईशत जी बहितरी IMF खां वधीक असांजी हुकूमत जो हदफ आहे। IMF खां ड्रिघे मुदत वारो प्रोग्राम वठण की कोशिश कंदासीं। क़ौमी आमदनी में टैक्सेस जो हिस्सो 10% ताईं पहुचाइण असांजो हदफ आहे। ज़राअत समेत ॿधी ऐं रेज़गी जो कारोबार कंदड़ दुकानदारनि खे बि टैक्स नेट में आंदो वेंदो। सिंध हुकूमत कालाबाग डैम के हामी ऐं अॻूणे कामोरे ज़फ़र महमूद जी इरसा चेयरमैन तौर मुक़ररी खे रद्द करे छडियो। ज़फ़र महमूद जी मुक़ररी पाणी ठाह ऐं इरसा एक्ट की भञकड़ी करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ का ज़फ़र महमूद की मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापस वठण जो मुतालबो। सिंध के आबपाशी वारे वज़ीर जाम खान शोरो चयो आहे त इरसा चेयरमैन सूबनि या वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे। ॿाहिरि जे शख़्स खे इरसा चेयरमैन मुक़रर नथो करे सघिजे। ॿाहिरें शख़्स जे इरसा चेयरमैन तौर मुक़ररी मज़म्मत जोगी आहे। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन के उम्मीदवारनि जा इंटरव्यूज़ रिकॉर्ड करे वेबसाइट ते अपलोड करण जो हुकुम ॾेई छडियो। इंटरव्यू कमेटी में भी उम्मीदवारनि जे माइटनि जी मुक़ररीअ ते भी पाबंदी लागू। सिंध हाई कोर्ट पब्लिक सर्विस कमीशन के इम्तिहाननि बाबति दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त कमीशन के मेंबर रिज़वान मेमून ते लगायल इल्ज़ामनि की जांच करे 2 महीननि ताईं रिपोर्ट अदालत में पेश कई वञे। दरख़्वास्त गुज़ारनि जूं अपीलूं 45 ॾींहनि अंदरि उखलाइण की हिदायत। कुछ माण्हू पंहिंजी सियासत लाइ रियासत के नुक़सान पहुचाए रहा आहिनि। PTI यूरोपीय यूनियन का पाकिस्तान के ॾिनल JS+ वारो दर्जो वापस वठण जो चई रही आहे। सुध समा वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त मुल्की मईशियत के तबाह करण की साज़िश थी रही आहे। मईशियत ऐं मुल्की मफ़ादनि जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। हुकूमत मईशियत ऐं मुल्की मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदी। PTI बानी के मिलल शाही सहूलतूं कंहिं बि क़ैदी खे मिलल नाहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इस्लामाबाद के मुख़्तलिफ़ यूटिलिटी स्टोर्स जो दौरो। रमज़ान रिलीफ पैकेज तहत अवाम के ॾिनल रिलीफ जो जाइज़ो वरितो। शहबाज शरीफ अवाम के ॾिनल रिलीफ ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत कंदे चयो त मुस्तहिक़नि खे रिलीफ दौरान का बि तकलीफ़ न पहुचणु घुरिजे। पेशावर हाई कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल के मखसूस सीटन वारो मामलो पार्लियामेंट न मोकलण जो इशारो ॾेई छडियो। सुन्नी इतिहाद काउंसिल की दरख़्वास्त ते पेशावर हाई कोर्ट की 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। पीपल्स पार्टी के वकील फारूक एच नाइक ऐं अटॉर्नी जनरल दरख़्वास्त रद्द करण की इस्तदा कई। अदालत रिमार्क्स ॾेई चयो त छो न मामलो हल करण लाइ पार्लियामेंट ॾांहुं मोकिलियो वञे। अदालत दलील ॿुधण बाद ॿुधणी मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन सेनेट की नंढी चूंड जूं तैयारियूं मुकम्मल करे वरितियूं। सेनेट के 6 सीटन ते नंढी चूंड सुभाणे थींदी। पोलिंग सुबुह 9 खां शाम 4 वगे ताईं जारी रहंदी। इलेक्शन कमीशन मूजिब इस्लामाबाद के 1, सिंध के 2, बलोचिस्तान के 3 जनरल सीटन ते नंढी चूंड थींदी। सेनेट नंढी चूंड लाइ पार्लियामेंट हाउस, सिंध असेंबली ऐं बलोचिस्तान असेंबली में पोलिंग थींदी। इस्लामाबाद की 1 सीट ते यूसुफ रज़ा गिलानी ऐं चौधरी इलियास में मुक़ाबलो आहे। इलेक्शन कमीशन क़ौमी ऐं सूबाई तकनि ते नंढी चूंड जो शेड्यूल जारी करे छडियो। पधराई मूजिब मुल्क के ख़ाली तकनि ते नंढी चूंड 21 अप्रैल ते थींदी।